करी जतन भट कोटिन बिकट तन नगर चहु दिसी रछही कहू माइश मानुष धेनु खर अज खल निसाचर बच्छही। एही लागी तुलसीदास इन्हें की कथा कछु एक है कही रघुबीर सर तीरथ शरीरनी त्यागी गति पैहि सही। इन्हें जो मतलब भयंकर शरीर बड़े बड़े शरीर वारा करोड़ी करोड़ योद्धा उते यत्न प्या कन उते ॾाढी सावधानी सा नगर जी सुरक्षा में लगा पिया आहिनि। ॾहुनि दिशाउनि खां सब तरीके सा सब यत्न करे करे लंका नगरी जी रखवाली करे रहा आहिनि त कहीं दुष्ट राक्षस आहिनि किथे भैंसियूं ऐं मनुष्यन ऐं गायुनि गदहन बकरन के खाइन पिया। तुलसीदास जी इन्हनि जी कथा इन्हें करे थोड़ी घट में चई आहे छोकि तुलसीदास के पतो पइजी वियो आहे कि ही सब जेका पैजी इन्हें गति में अहन वो निश्चय ही प्रभु श्री रामचंद्र जी जे बाण रूपी तीरथ में पंहिंजे शरीरन के त्यागे करे परम गति के पाए छॾंदा त पोइ इन्हें निम्न गति जी तुच्छ गति जी इन्हनि जी मां हाणे व्याख्या छो कया इन्हें सुंदरकांड में। अॻियां चवनि पिया बाबा तुलसीदास कि हनुमान जी ॾिठो कि अनेका अनेक वीर महाबली योद्धा राक्षस ॾाढी ही मुस्तैदी सां ॾाढी ही दिल सां रखवाली करे रहिया आहिनि। चारनि तरफ़नि सां ॾहुनि दिशाउनि खां लंका जी पहरेदारी रखवाली सुरक्षा में लगा पिया आहिनि पर सब राक्षस अबच्छा बच्छे यानी कि जेको शय खाइण लायक ना हुजे उन्हें खे भी खाइन पिया। यानी कि को गड्ढो पियो खाए को गाउन के पियो खाए कोई मनुष्यन के पियो खाए तो कोई बकरिन के पियो खाए। ही सब डिसी डिसी ही सब लिखी लिखी बाबा तुलसीदास जिन जो मन घणे ही खिन्न थी वयो आहे ऐं चवनि पिया कि जरूर ही सब दुखकारी प्रसंग मुखा इन्हें करे प्रभु श्री राम लिखाए रहा आहिनि ताकि जॾहिं तव्हां इन्हनि जो संहार कयो इन्हनि के परम गति ताणी पहुंचायो त पोइ शंकालु माण्हू शंका ना कनि कि भाई तो कंहिंखे मारे छॾियो आहे। हुते त सब शरीफ माण्हू हुआ पुण्य आत्मा हुयूं पर हुते पुण्य आत्मा ना हुयूं हुते सब पापी हुआ। इने करे सजी लंका जो नाश थियो इने करे सजी लंका जो संहार कयो प्रभु श्री राम। हे मुंजा प्रभु श्री राम हाणे जल्दी खां जल्दी इन्हनि सभिनी दुराचार्युनि के संहार करे करे परम गति ताणी पहुंचायो इन्हनि सभिनी के मुक्त कयो मुक्ति प्रदान कयो। जय श्री राम जपो हनुमान जपो श्री राम जपो हनुमान।